हुकूमत जो PTI ते पाबंदी मढ़ण जो फैसलो PTI बानी अगूड़े सदर आरिफ अलवी ऐं कासिम सूरी खिलाफ आर्टिकल 6 तहत कार्रवाई लाइ रेफरेंस दाख़िल करण जो ऐलान। PTI बानी आरिफ अलवी ऐं कासिम सूरी खिलाफ आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वेंदी। मुल्क सां रांदि घणी थी वई, पाकिस्तान ऐं PTI गॾु नथा हली सघनि। PTI जो बानी फाशिस्ट हुक्मरान हो। मायरुनि ऐं भेनरुनि खे जेल में विझण जी रिवायत वधी। असां अॼु बि सियासी मुखालिफ़नि जी इज़त कयूं था। हुकूमत चाहे थी त मुल्क में सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम अचे। गुज़िरियल कुझु ॾींहनि खां मुल्क में बहरान वारी सूरत हाल पैदा कई पई वञे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि खे मुआफ़ न कयो वेंदो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त सुप्रीम कोर्ट PTI खे बिना घुरण जी रिलीफ ॾिनो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस ते PTI जो रद्द अमल। PTI ते पाबंदी लगाइण जी ॻाल्हि कंदड़ ॿी दुनिया में रहनि था। PTI ख़िलाफ़ आर्टिकल 6 जो केस दाख़िल नथो थी सघे। आर्टिकल 6 जी ॻाल्हि कंदड़नि शायदि कानून नाहे पढ़ियो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अचण बाद अहिड़ो को बि कानून मौजूदु नाहे जो हुकूमत कंहिं बि सियासी जमायत ते पाबंदी लॻाए। PTI अॻवान बैरिस्टर अली ज़फ़र जो बयान। नवाज़ लीग मखसूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में सुन्नी इतिहाद काउंसिल, हामिद रज़ा ऐं इलेक्शन कमीशन समेत 11 पार्टियुनि खे धुरबड़ायो वियो। नवाज़ लीग तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे 12 जुलाई जे फ़ैसिले ते नज़रसानी जी इस्तदा। कचे में जारी ऑपरेशन दौरान अगभराई थी आहे। कचे में दहशत जी अलामत बणियल इमदाद भयो खे मारियो वियो। इमदाद भयो जे सिर जी क़ीमत 50 लख रुपया मुक़रर थियल हुई। गौसपुर मां अगवा थियल हिंदू वापारियुनि खे हिफ़ाज़त सां बाज़ियाब करायो वियो। कचे में आम माण्हू बि रहनि था, उन करे ऑपरेशन एहतियात सां कयो पियो वञे। नथा चाहियूं त कचे में ऑपरेशन दौरान आम माण्हुनि जो नुक़सानु थिए। कराचीअ में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई पई वञे। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो कि इलेक्ट्रिक खे चयो आहे त आशूरे जे 3 ॾींहनि में लोड शेडिंग न कई वञे। मुहर्रम दौरान इज्तिमाउनि जी सिक्योरिटी खे फूल प्रूफ बणायो वेंदो। योम आशूर जे हवाले सां कराची डिवीज़न में सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। बोहरी बिरादरी जा 40,000 खां वधीक माण्हू ॿाहिरां मुल्कनि मां आया आहिनि। कराचीअ में 16,000 खां वधीक मजलिसूं थींदियूं। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जी घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खे ब्रीफिंग। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शाह महमूद कुरैशी ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। शाह महमूद कुरैशी पारां ॾोह मञण खां इनकार। अदालत शाहिदनि खे तलब करे वरितो। शाह महमूद कुरैशी खे अडियाला जेल मां दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ 9 मई ते भञड्रा जो केस दाख़िल थियल आहे। कराची डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। बहरिया टाउन, गुलशन मेमार, नया नाज़माबाद, स्कीम 33 हब ऐं ॿिनि इलाइक़नि में मींहं जो वसकारो। गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। चेल्हार समेत थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार वसकारो।